जैकबाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक जैकबाबाद डिप्टी कमिश्नर जैकबाबाद अबरार जाफर जैकबाबाद में स्पोर्ट्स फेस्टिवल कराइण जो ऐलान करे छॾियो आहे। डिप्टी कमिश्नर जैकबाबाद अबरार जाफर पारां ऐलानियल जैकबाबाद स्पोर्ट फेस्टिवल 18 अक्टूबर खां 26 अक्टूबर ताईं थींदो, जंहिंमें मुख़्तलिफ़ रांदियूं खेॾियूं वेंदियूं। फेस्टिवल खे कामयाब बनाइण लाइ डिप्टी कमिश्नर जैकबाबाद अबरार जाफर तमाम असिस्टेंट कमिश्नर जी अॻुवाणी में स्पोर्ट्स कमेटियूं ठाहे छॾियूं आहिनि, जेकी स्पोर्ट्स इवेंटनि जी निगरानी कंदियूं। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर जैकबाबाद अबरार जाफर पारां ज़िले इंतज़ामिया जे अमलदारनि सां हिकु गॾिजाणी कई वई, जंहिंमें तमाम असिस्टेंट कमिश्नर्स ऐं कमेटीअ जे ॿियनि मेंबरनि पिणु शिरकत कई। गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर जैकबाबाद अबरार जाफर तमाम असिस्टेंट कमिश्नरनि ऐं कमेटीअ जे ॿियनि मेंबरनि खे हिदायत कई त ज़िले इंतज़ामिया जैकबाबाद पारां 18 अक्टूबर खां 26 अक्टूबर ताईं थींदड़ स्पोर्ट्स फेस्टिवल खे कामयाब करण लाइ बहितर खां बहितर तयारी करे फेस्टिवल जा स्पोर्ट्स इवेंट सुठे नमूने सां कराया वञनि। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर जैकबाबाद अबरार जाफर ॻाल्हाईंदे चयो त सिहतमंद मुआशिरे लाइ रांदियूं तमामु घणो ज़रूरी हूंदियूं आहिनि। जिते रांदियुनि जा ग्राउंड आबाद हूंदा आहिनि, उते इस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि। तंहिं करे नौजवाननि खे मुनशियात ऐं समाजी बुराइनि खां बचण लाइ रांदियुनि में वधि खां वधि हिसो वठणु घुरिजे।